अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सिंध में बल्दियाती चूंडुनि जे हवाले सां सरगर्मियूं हलंदड़ आहिनि। मुख़्तलिफ़ उम्मीदवारनि पारां अपील वारो मरहलो जेको आहे उहो पूरो थी वियो ऐं हाणे जेके उम्मीदवार कंहिंजे बि हक़ में विथड्रॉ करणु चाहिनि पिया उहो बि टाइम पूरो थी रहियो आहे ऐं फाइनल लिस्टूं जेके आहिनि उम्मीदवारनि जूं उहे सुभाणे ताईं मुख़्तलिफ़ जेके रिटर्निंग ऑफिसर्स आहिनि उन्हनि जे तरफ़ां जारी कयूं वेंदियूं। हिन वक़्तु चूंड मुहिम जेका आहे उहा बाक़ाइदा आगाज़ उनजो ॼण त थी चुको आहे ऐं हाणे सॼी सिंध में बल्दियाती चूंडुनि जे हवाले सां जेके पहिरें मरहले में डिवीज़न्स तय कयूं वयूं आहिनि, सखर लाड़काणो समेत 3 डिवीज़न, उन्हनि में चूंड मुहिम जेका आहे उहा शुरू थी रही आहे। चूंड मुहिम जे दौरान ई मामलात इलेक्शन के मुलतवी कराइण जे लाइ अपोज़िशन जूं पार्टियूं या हुकूमत जे तरफ़ां ख़त बि लिखिया विया आहिनि। हाणे उहो फ़ैसिलो जॾहिं बि अचे, पर बहरहाल चूंड मुहिम जेका आहे उहा शुरू आहे। KTN न्यूज़ जे नाज़रीन खे बल्दियाती चूंडुनि जे हवाले सां आगाही ॾियण जे लाइ असां मुख़्तलिफ़ जेके ज़िलनि जे अंदरि सरगर्मियूं हलनि पियूं, जोड़ तोड़ हले पई, उन ते ख़ुसूसी तौर ते प्रोग्राम्स करे रहिया आहियूं। अॼु असां कश्मीर ज़िले ते गुफ़्तगू कंदासीं त कश्मीर ज़िलो जेको आहे कंदकोट कश्मीर, उते बल्दियाती सरगर्मियूं जेके आहिनि उहे जारी आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ा उम्मीदवार या कहिड़ा ग्रुप्स जेके आहिनि पार्टियूं मैदान ते लथल आहिनि, जोड़ तोड़ जो सिलसिलो हले पियो। उन समूरी सूरत हाल ते असां गुफ़्तगू कंदासीं। मूंसां गॾु गुफ़्तगू में शामिल आहिनि पीपल्स पार्टी सां ताल्लुक़ रखंदड़ साबिक़ MNA गुलमोहन ख़ान जखराणी, जेके ख़ुदि ज़िलाई काउंसिल जे मेंबर जे लाइ इलेक्शन विढ़िया ऐं बिना मुक़ाबले कामयाबु थिया आहिनि ऐं मुतवक़ा ज़िले काउंसिल जे चेयरमैन जा उम्मीदवार बि आहिनि। गॾोगॾु JUI जे कंदकोट कश्मीर जा डिस्ट्रिक्ट जा जनरल सेक्रेटरी आहिनि शमसदीन भेरी साहब, उहे बि असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। गॾोगॾु KTN न्यूज़ कश्मीर ऐं कंदकोट जा रिपोर्टर फ़रीद जामड़ो लियाक़त खोसो बि असां सां हूंदा ऐं सरदार तेगो ख़ान तेगानी सां बि गुफ़्तगू कंदासीं ऐं लाॻापियल जेके बि धुरियूं आहिनि उन्हनि सां बि असांजी कोशिशि हूंदी त हिन बल्दियाती चूंडुनि जे हवाले सां कंदकोट कश्मीर डिस्ट्रिक्ट में छा थी रहियो आहे उन ते असां गुफ़्तगू कयूं। शुरूआति असां लियाक़त खोसो अवां खां कयूं पिया त हिन वक़्तु कंदकोट कश्मीर ज़िले में छा सूरत हाल आहे। पीपल्स पार्टी ज़ाहिर आहे हुकूमती पार्टी आहे, उन सां मुक़ाबलनि जे लाइ असां माज़ी में ॾिठो आहे त जिते किथे इतिहाद जुड़ंदा आहिनि ज़िले लेवल ते, हिन भेरे छा सूरत हाल आहे त को मुख़ालिफ़ इतिहाद बि जुड़ियो आहे या जेके अपोज़िशन जूं पार्टियूं आहिनि हर को पंहिंजे लेखे अलॻि अलॻि चूंड विढ़े पियो? छा सूरत हाल आहे ज़िले जे अंदरि? जी जारमोहन साहब, बिल्कुलु महिरबानी तव्हांजी। ही कंदकोट कश्मीर ज़िले में जेके बल्दियाती चूंडूं थियण वञनि पियूं, पर ही कंदकोट कश्मीर ज़िले में कुझु सूरत हाल ॿियनि ज़िलनि खां असांखे हिते मुख़्तलिफ़ नज़र अचे पियो। इहो इन जे करे त गुज़िरियल जेके मकानी इदारनि में जेके चूंडिजी आया चेयरमैन या उन जा जेके सो मेंबर हुआ, काउंसलर हुया, उन्हनि सही नमूने सां उनजी कारकर्दगी उनजी बहितर न हुजण जे करे हिन वक़्तु जेके काउंसलर हुया आहिनि उन्हनि जा या जेके उम्मीदवार मैदान ते अचनि पिया उहे ख़ुदि परेशान आहिनि। हिन वक़्तु ख़ुदि पीपल्स पार्टी कंदकोट तालुके में अञा ताईं उहो टिकेट फाइनल अञा ताईं उहो न करे सघी आहे, जंहिंजे करे उते बि कंदकोट में मुंझारो आहे। इहो इन जे करे त कंदकोट जेको म्यूनिसिपल कमेटी आहे, असांजो जेको कंदकोट कश्मीर ज़िले में हिकु म्यूनिसिपल कमेटी आहे ऐं 6 टाउन कमेटियूं आहिनि। उन टाउन कमेटी जा जेके चेयरमैन हुया या म्यूनिसिपल कमेटी चेयरमैन या ज़िले काउंसिल, असांजे ज़िले में 41 यूसीज़ आहिनि, उन ज़िले चेयरमैन समेत जेके म्यूनिसिपल कमेटी ऐं टाउन कमेटी जा जेके चेयरमैन हुया उन्हनि जेके शहरनि खे या जेके उन जा टाउन हुया उन्हनि सही नमूने सां उते कारकर्दगी न ॾेखारियो आहे, जंहिंजे करे हिते हिन वक़्तु हर वार्ड में हर कारकर्दगी त यकीनन उन ते गुफ़्तगू पाण कंदासीं, पर सवाल इहो त हिन वक़्तु जेका चूंड मुहिम शुरू थियण वञी रही आहे त पीपल्स पार्टी जे अंदरि इतलात आहिनि त कंदकोट में बि ख़ुदि 2 ग्रुप आमो साम्हूं आहिनि। कहिड़ा कहिड़ा ग्रुप आहिनि? छा PP जे साम्हूं बि उम्मीदवार या को इतिहाद जुड़िया आहिनि? जी बिल्कुलु जानो साहब, कंदकोट ऐं कश्मीर ज़िले में जेके मुख़्तलिफ़ जेके यूसीज़ आहिनि या टाउन कमेटियूं ऐं म्यूनिसिपल कमेटी उनमें वधीक उम्मीदवार आहिनि। हिकु खां काथे 3 बीठल आहिनि, काथे 4 बीठल आहिनि। उनमें पीपल्स पार्टी जा उहे उम्मीदवार जेके आहिनि उहिदेदार आहिनि या मेंबर आहिनि उहे बि मैदान ते आहिनि। ऐं ॿिए तरफ़ खां कंदकोट ऐं जेको तंगवानी तालुको आहे हिन वक़्तु उते बिजारानी ऐं जेका सुंदरानी उन्हनि जो इतिहाद आहे। ऐं सरदार सलीम जान मज़ारी उहो कश्मीर तालुके में आहे, उहो हिन वक़्तु कंदकोट तालुके में बि उनजी जेका आहे सो हिते उन गजाणियूं बि कयूं आहिनि।
ऐं उन तरफ़ां बि कंदकोट में मुख़्तलिफ़ जेके वार्ड आहिनि या जेके आहिनि सो यूसीज़ आहिनि उते बि उन्हनि जा माण्हू उहे बीठल आहिनि, पर उहे बि उन्हनि जो तालुक़ु पीपुल्स पार्टी सां आहे ऐं पीपी सां गॾोगॾु माना ॿई जेके आहिनि सो आहिनि सभु स्टेक होल्डर या जेके आहिनि सो जीअं कश्मीर में सरदार सलीम जान मज़ारी आहे उन सां गॾोगॾु उनजो MPA हाजी अब्दुल कुशवा ऐं पीपी ज़िले जो सदर गुल मोहम्मद ख़ान जखरानी आहे ऐं हिन वक़्तु जेके कंदकोट में जीअं मीर आबिद ख़ान सुंदरानी आहे MPA ऐं सूबाई वज़ीर मीर शबीर अली ख़ान बिजारणी तंगवानी ऐं कंदकोट जो सुंदराणी बिजारणी जो इतिहाद आहे उन जा कंदकोट में सुंदराणी जा उम्मीदवार पीपुल्स पार्टी जा जेके उहे उम्मीदवार उन्हनि फार्म जेके आहिनि भराया बि आहिनि उहे फाइनल मरहले में आहिनि। अहिड़े तरीक़े सां सरदार सलीम जान मज़ारी जा जेके माण्हू आहिनि उहे बि जेके आहिनि सो कंदकोट में उन्हनि फार्म भराया आहिनि। इहो इन जे करे त इन लाइ चाहिनि था त इन में का तब्दीली अचे ऐं जेके ॿाहिराड़ी जा माण्हू आहिनि उहे शहर में लियाकत जेकॾहिं तव्हांजी ॻाल्हि खे सवलो करे वठिजे त कंदकोट म्यूनिसिपल कमेटी में सलीम जान मज़ारी जंहिंजो तालुक़ु बि पीपुल्स पार्टी आहे, MPA आबिद सुंदराणी जो बि तालुक़ु पीपुल्स पार्टी सां आहे, त ॿिन्ही ॼणनि जा उम्मीदवार ॿिन्ही जा हामी जेके आहिनि उहे कंदकोट में आमो साम्हूं इलेक्शन विढ़नि पिया, तव्हां ईअं ई चई रहिया हो? जी बिल्कुलु आमो साम्हूं इलेक्शन लड़नि पिया ऐं कुझु अहिड़ा हिकु ॿ अहिड़ा हूंदा जीअं लियाकत अली मलिक आहे उनजो तालुक़ु सुंदराणी सां बि आहे ऐं मज़ारी जी जॾहिं गॾिजाणी थी आगा शमसुद्दीन पठान जी जॻह ते उते बि जीअं लियाकत अली मलिक उते बि उन गॾिजाणी में शिरकत कई ऐं लियाकत अली मलिक चयो त मूंखे मिराब अच्छा, हिन में हाणे जेकॾहिं इहो बि तव्हां खां सम्झिजे त पीपुल्स पार्टी हुकूमती पार्टी आहे सिंध में, बाक़ी ॿियूं कहिड़ियूं कहिड़ियूं पार्टियूं हिते हिसे वठनि पियूं, मैदान ते आहिनि? पीपुल्स पार्टी सां जेके आमो साम्हूं जेको 1-to-1 मुक़ाबिलो आहे या पावरफुल आहे असां वटि जमीयत उलमा इस्लाम JUI जा जेके काउंसलर आहिनि जेके या मुख़्तलिफ़ यूसीज़ में आहिनि उहे उन पीपुल्स पार्टी जे उम्मीदवारनि सां उहे मथे मुक़ाबिला आहिनि। किथे कॉमपर्स तंज़ीमनि जा माण्हू जेके आहिनि सो कारकुन आहिनि उहिदेदार आहिनि उहे कॉमपर्सन जा जेके तंज़ीमूं आहिनि उन्हनि जा माण्हू बि बीठल आहिनि ऐं ॿिए तरफ़ जेको अॻु में राजूनी इतिहाद हो सरदार तैयूब ख़ान तेगानी उन्हनि राजूनी इतिहाद तरफ़ां वियो पर हिन भेरे सरदार तैयूब ख़ान तेगानी पंहिंजो जेका आहे सो ज़ाती हैसियत सां जेका आहे सो उहो मैदान ते आहे ऐं उन ई कंदकोट जे मुख़्तलिफ़ वार्डनि ते पंहिंजा जेके आहिनि सो भाटिया सौट उहे बि उते जेके आहिनि सो उम्मीदवार उहे मैदान ते लाथा आहिनि ऐं उहे हिन वक़्तु जेको टाउन कंदकोट म्यूनिसिपल कमेटी जो मतिलबु मुखालफ़त में बि काफ़ी सारा उम्मीदवार जेके आहिनि उहे मैदान ते लथल आहिनि। गुलमंद ख़ान जखराणी सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। वॾी महिरबानी अवां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु ॾिनो। गुलमंद ख़ान जखराणी, कंदकोट कश्मीर ज़िले में हिन वक़्तु जेका सूरत हाल नज़र अचे पई त पीपुल्स पार्टी वटि ज़ाहिरा हुकूमती धुरा वर्कर उहिदेदार घणा आहिनि, उम्मीदवार घणा आहिनि, टिकेटुनि वराइण जो मसइलो आहे जंहिंजे करे इख़्तिलाफ़ात बि नज़र अचनि पिया। अवां ज़ाती तौर ते पाण बि बल्दियाती चूंडुनि में हिसो वठो पिया, ज़िलाई काउंसिल जे चेयरमैनशिप जा उम्मीदवार आहियो गुलमंद ख़ान, ऐं काफ़ी इख़्तिलाफ़ात बि नज़र अचनि पिया ख़ुदि पार्टी जे अंदरि। साईं, सभ खां पहिरीं त जानवान साहब तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां पंहिंजे हिन प्रोग्राम में मूंखे शरीक कयो। जानवान साहब, तव्हां पाण बख़ूबी सम्झी सघो था त लोकल बॉडी जी इलेक्शन में सम्झो त हिकिड़ो घर घर जो उम्मीदवार हूंदो आहे, छाकाणि त वार्ड लेवल ते ऐं यूसी लेवल ते वरी यूसी में बि वार्ड आहिनि। इहो तमामु ॾुखियो में ज़रूरु अणबणत या अहिड़ियूं शयूं पैदा थींदियूं आहिनि, पर उहे वक़्तु वक़्तु सां उहे रिज़ॉल्व बि थी वेंदा आहिनि। ऐं उनखे अलावा पीपुल्स पार्टी तमामु हिकिड़ी वॾी पार्टी आहे ऐं उन खे सम्झो त हिकिड़ो इंसान जो समुंड आहे। उन में इख़्तिलाफ़ राय रखण जो हर कंहिंखे हक़ हूंदो आहे, पर लेकिन पार्टी लीडरशिप जे आॾो वरी उहे फ़ैसिला थी वेंदा आहिनि, उहे शयूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि। तंहिं करे उहे बि पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी त पूरे सिंध में हिकिड़ी अक्सरियत आहे जेका नज़र बि अचे पई। अहिड़े नमूने सां कश्मीर ज़िलो, उन में हिकिड़ो असांजो MNA आहे जेको सरदार एहसान रहमान मज़ारी आहे, पूरे ज़िले जो हिकिड़ो उहो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो आहे। ऐं 3 असां वटि जेके बि MPA आहिनि तालके जा या सॼे ज़िले जा, उन में होॾे मीर शबीर अली ख़ान आहे, हेॾो मीर आबिद ख़ान सुंदराणी आहे, हेॾे हाजी अब्दुल ख़ान खुसो आहे, उहे सभु पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां तालुक़ु रखनि था। ऐं उन जे करे जेके बि स्टेक होल्डर आहिनि या प्लस तंज़ीम आहे, सभिनी गॾिजी सॼी उम्मीदवार जेके मैदान ते लाथा आहिनि, उन जे साम्हूं जीअं तव्हां पाण सवेरे लियाकत खां तबसरो करे पियो, JUI बि आहे या जमायत इस्लामी बि आहे या नेशनलिस्ट बि आहिनि। इन हर कंहिंखे हक़ आहे, हीअ जमहूरियत आहे, हर कंहिंखे बीहण जो हक़ आहे, फ़ैसिलो त अवाम ते आहे न। उन वटि वेंदासीं, असांखे इहा उमेद आहे। तव्हां पाण ज़ाती तौर ते इलेक्शन विढ़ो पिया, बल्दियाती ज़िला काउंसिल जी चेयरमैनशिप जा उम्मीदवार आहियो तव्हां?
साईं मां अर्ज़ु तव्हांखे कयां त ज़िले कौंसिल जे असांजा जेके बि इहे फ़ैसिला थींदा हिन ही सिर्फ़ु जेके इलेक्शन यूनियन कौंसिल जूं या ज़िले कौंसिल जे मेंबरनि जूं या वार्ड लेवल ते अॻिते जेके ज़िलो चेयरमैन थिए या के मेयर थियनि या टाउन कमेटी जा चेयरमैन थियनि या म्यूनिसिपल कमेटी जा चेयरमैन थियनि, इहे सभु फ़ैसिला चेयरमैन साहब जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे करणा आहिनि। उन खां अॻु में हूअं हर उम्मीदवार जेको बि ज़िले कौंसिल जो मेंबर आहे उहो ज़िले जो चेयरमैन हुजण जो उमेद रखे थो, छाकाणि उन फॉर्म में अचे थो। अॻु में असां को बि दावा नथा कयूं। इहे सभु पार्टी लीडरशिप खे फ़ैसिला करणा आहिनि। हाली हिन प्रोसेस में गुज़री वञण खां पोइ इहे फ़ैसिला थींदा। उहो जेको पार्टी जो फ़ैसिलो थींदो सभिनी लाइ क़ाबिल क़बूल आहे। अच्छा, हाणे ही जेके ॾिसूं पिया बल्दियाती चूंडुनि जे हवाले सां फॉर्म जेके बि भरिया विया आहिनि, इन में कंदकोट म्यूनिसिपल कमेटी हुजे, हिते ईअं नज़र अचे पियो त ॼण सलीम जान मज़ारी ऐं आबिद ख़ान सुंदराणी ॾाढो हिक ॿिए खां परे पइजी विया आहिनि। ॿिन्ही ॼणनि आम्हूं साम्हूं माण्हू बीहारे छॾिया आहिनि पंहिंजा उम्मीदवार। न साईं, उहा शइ पहिरियों इहा जेका लियाकत खान ॻाल्हि कई गॾिजाणी थी, उन खां पोइ पार्टी लीडरशिप जे तरफ़ां मीर एजाज़ खान जखराणी जेको असांजो डिवीज़न जो प्रेसिडेंट आहे उन खे मोकिलियो वियो, जन जी सरदार सलीम जान खान मज़ारी साहब सां बि मीटिंग कई, मीर आबिद खान सुंदराणी सां बि मीटिंगूं कयूं, काफ़ी शयूं रिज़ॉल्व थी वियूं आहिनि। इन करे इहे अहिड़ो को मसइलो साम्हूं कोन ईंदो। अगरि कंहिं कंहिं यूनियन काउंसिल में या कंहिं वार्ड में को प्रॉब्लम थींदो उहो बि हल कयो वेंदो। उनजो अहिड़ो न आहे मसइलो त को उन मामले जो कोई ॿिए पार्टी खे फ़ाइदो मिलंदो या उन में पीपल्स पार्टी खे नुक़सानु थींदो, को ॿियो को खटे वेंदो, अहिड़ी का शइ साम्हूं नज़र कोन थी अचे। तंहिंजे करे इहे नंढियूं नंढियूं शयूं थींदियूं आहिनि, उहे वक़्त सां हल थी वेंदा आहिनि। तंहिं करे अहिड़ो को बहिरान वारो का कैफ़ियत कोन्हे। बिल्कुलु बिल्कुलु गुलवंत खान, अव्हां सां गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे। शमसुद्दीन भेरी साहब JUI जा जनरल सेक्रेटरी आहिनि ज़िले जा, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। अस्सलाम वालेकुम भेरी साहब। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। भेरी साहब, जमीयत उलमा इस्लाम जे तरफ़ां कंदकोट कशमोर ज़िले में किथे किथे उम्मीदवार मैदान में तव्हां लाथा आहिनि, पूरे ज़िले में लाथा आहिनि या सिर्फ़ु कंदकोट ऐं तंगवाणी तालके में चूंडूं विड़ो पिया? बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरियों त जामन साहब मां जो शुक्रिया अदा थो कयां तव्हां असांखे प्रोग्राम में खयो। ऐं असां जमीयत उलमा इस्लाम पूरे ज़िले में असां पंहिंजा उम्मीदवार बीहारिया आहिनि, जंहिंमें कशमोर ज़िले में उहे 25 यूसियूं ते आहिनि। बाक़ी कंदकोट ऐं तंगवानी यूसियूं मुकमिल तरह सां जमीयत उलमा इस्लाम जा रज़ाकार, जमीयत उलमा इस्लाम जा नुमाइंदा हर यूसी ते अल्हम्दुलिल्लाह असां बीहारिया आहिनि। ऐं असां खे उमेदु आहे त अवाम असांजी भरपूर हिमायत कंदो ऐं असांजे जेके उम्मीदवार आहिनि उनखे कामयाबु कंदो। तालके कंदकोट जा जेके आहिनि, इहे सिटी कंदकोट जा 16 वार्ड आहिनि। तक़रीबन असां पंहिंजे पैनल तक़रीबन समूरनि ते असां पंहिंजनि खे नुमाइंदनि खे बीहारियो आहे। ऐं में तालके हिन में बांसपुर में 10 वार्ड आहिनि। असां 10 ते असां पंहिंजे दोस्तनि खे नुमाइंदनि खे उते बीहारियो आहे। ऐं ॿियूं जेके बि यूसियूं आहिनि तक़रीबन तंगवानी में या कंदकोट में समूरनि में असां पंहिंजा नुमाइंदा मज़बूत नुमाइंदा बीहारिया आहिनि। अच्छा भेरी साहब, JUI हिते पीपुल्स पार्टी जी मुखालफ़त में अकेले सिर मुक़ाबिलो करे पई या JUI जो ॿियनि धुरनि सां बि को राब्तो, को इतिहाद, का हिकमत अमली ठही आहे हिन भेरे बल्दियाती चूंडुनि में? न साईं, JUI अकेले सिर मुक़ाबिलो करे थी। ऐं ॿियो सरदार तेगो ख़ान तेगानी साहब, उन सां असांजो इतिहाद आहे। ऐं लालो शम्स जेको असांजे शहर जो हिकु मुअज़्ज़िज़ शख़्सियत आहे, उन सां बि असांजो इतिहाद आहे शहर में। ऐं सरदार साहब सां असां 1-2 यूसियुनि ते इतिहाद कयो आहे ऐं बाक़ियुनि यूसियुनि ते असांजो कंहिंसां बि इतिहाद न आहे। तालके तंगवानी में 2 यूसियुनि खां अलावा बाक़ी समूरनि ते असां पंहिंजा नुमाइंदा अकेले रहंदा आहिनि, कंहिंसां बि इतिहाद कोन्हे। अकेले सिर। अच्छा, भला हिन दफ़े बचा त आहे न? माज़ीअ में असां ॾिठो आहे त कंदकोट में तव्हांजा जॾहिं बि MP जी सीट ते उम्मीदवार बीठा आहिनि त आख़िरी टाइम में तव्हांखे धक ॾेई वेंदा आहिनि, विथड्रॉ करे वेंदा आहिनि। हिन भेरे त का बचत आहे न बल्दियाती चूंडुनि में? न बिल्कुलु साईं, हिन दफ़े ईअं न थींदो। अल्हम्दुलिल्लाह असांजा मज़बूत नुमाइंदा आहिनि ऐं असां पंहिंजो इंशाअल्लाह भरपूर महिनत करे असां पंहिंजो नतीजो हासिलु कंदासीं इंशाअल्लाह। जी
नतीजो हासिल कंदासीं। ऐं अॻियां हली जेकॾहिं ज़िला काउंसिल ते या कंहिं चेयरमैन जीअं थींदो ज़ाहिर आहे कंदकोट म्यूनिसिपल आहे या ॿियूं टाउन्स उन ते इतिहाद थी सघनि था अॻियां हली, या पीपुल्स पार्टी सां बि कंहिं मामले ते ठही सघो था JUI वारा, छाकाणि त ॿियनि हंधनि ते PP सां काफ़ी एडजस्टमेंट थी आहे JUI जी। हाँ बिल्कुलु सही चयो पियासीं। असां हिकु सियासी जमात आहियूं, ॻाल्हियुनि जा दरवाज़ा हमेशह असांजा खुलियल हूंदा आहिनि। कंहिं सां बि असांजो इत्तेहाद थी सघे थो, असां हुनखे रद्द नथा करे सघूं। ऐं असां हिकु सियासी जमात, सियासी क़ुवत आहे असांजी ज़िले कशमोर में। पीपुल्स पार्टी खां बाद में पीपुल्स पार्टी जे मुक़ाबले में JUI ज़िले कशमोर में वाहिद पार्टी आहे। ॿी काई बि पार्टी हिते JUI खां सवाइ न आहे। जेकॾहिं JUI ते पीपुल्स पार्टी जो मुक़ाबिलो न कंदी त मुंहिंजे ख़्याल में पीपुल्स पार्टी हर सीट ते अनापोस थी वेंदी। इन करे JUI जो अल्हम्दुलिल्लाह थी वेंदो। अच्छा जी साईं। जी 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 ॻाल्हायो साईं। असांजी हिते अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे ज़िले में तक़रीबन 33,000 रुकनी असदली आहे जमात जी। ऐं असां 24,000 तक़रीबन वोट कया आहिनि PS ते, ऐं 48,000 असां NA ते वोट कया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह असांजो सुठो मतिलबु पीपुल्स पार्टी सां ज़िले कशमोर में सिर्फ़ु JUI आहे जेका हिन वक़्तु मुक़ाबिलो करे रही आहे। वेरी साहब अवां सां गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे। फरीद जामड़ो खां हालवाल वठूं पिया कशमोर जो। फरीद, छा सूरत हाल आहे कशमोर टाउन कमेटी या गुड्डू या बख्शापुर, हिते कीअं पिया मुक़ाबला थियनि? हिते पंहिंजो पीपुल्स पार्टी पंहिंजो हिकिड़े ई प्लेटफॉर्म ते आहे, जमा आहे, या हिते बि इख़्तिलाफ़ात आहिनि कंदकोट वांगुरु? फरीद जामड़ो अवां ॿुधी सघो पिया? जी बिल्कुलु जानवर साहब, तव्हांजी महिरबानी। असल में जानवर साहब, कशमोर जो तालको आहे उहो 17 यूसियूं ऐं कशमोर जो सिटी आहे उहा 11 वार्ड। जॾहिं त गुड्डू जेको टाउन कमेटी आहे उहा 10 वार्डनि ते, ऐं बख्शापुर जेको टाउन कमेटी आहे उहा 3 वार्डनि ते मुश्तमिल आहिनि। जंहिंसां हिन वक़्तु पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे कशमोर में त कामयाबी मिली आहे। जॾहिं त जेका यूसियूं आहिनि डिस्ट्रिक्ट काउंसिल, उहे 4 ॼणा जेके आहिनि उहे बिना मुक़ाबले कामयाबु थी चुका आहिनि। जॾहिं त जेको कशमोर सिटी जा जेका वार्ड आहिनि 11 वार्डनि मां 4 ॼणा जेके आहिनि उहे बिना मुक़ाबले कामयाबु थी। जंहिंमें बरकत अली लंजवाणी आहे, उहो PP जो आहे। आबिद हुसैन खोसो आहे, हू बि PP जो आहे। शबीर अहमद चाचड़ आहे, हू बि PP जो आहे। मियां मोहम्मद यूसुफ रसूल भरतूणी शरीफ मां जो तालुक़ु आहे, हू बि जेको आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी PP में आहे। जॾहिं त बख्शापुर जेको टाउन कमेटी आहे उन में पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो ऐं तहरीक इंसाफ़ जो जेको आहे त चोटी जो मुक़ाबिलो आहे। उहो तहरीक इंसाफ़ पारां जेको अॻूणो MPA ग़ालिब हुसैन डोमकी आहे, ऐं हुनजो ई जेको पंहिंजो रिश्तेदार आहे हनीफ़ खान डोमकी, ऐं उनजो ई जेका उहो PTI में जो तालुक़ु आहे। PTI तरफ़ां PTI जी टिकट ते जेको आहे हू बख्शापुर में इलेक्शन विड़ी रहिया आहिनि। हिन वक़्तु जेको आहे त बख्शापुर में जेको आहे त उहो पाकिस्तान पीपुल्स पार्टी ऐं PTI जो चोटी जो मुक़ाबिलो। जॾहिं त जेको गुड्डू टाउन कमेटी आहे उते जेको अॻूणो जेको MNA जी सीट ते जेको उथियल हुयो शमशेर ख़ान मज़ारी, जेको सरदार इस्माइल रहमान जे मुक़ाबले में हुयो। ऐं हिन वक़्तु उते गुड्डू जेको टाउन आहे उते बि पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे मुश्किलातनि खे मुंहुं ॾियणो पवंदो, छो जो उते बि जेको आहे मुक़ाबिलो थींदो। ऐं जेको कशमोर आहे, कशमोर में बिल्कुलु जेको आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे मुक़ाबले में का बि अहिड़ी जमायत कोन्हे जेका कशमोर वार्ड खटे सघे या मुक़ाबिलो करे सघे। हिन वक़्तु जेका पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी पोज़ीशन आहे उहा तालके कशमोर में। अच्छा फरीद, इहो ॿुधाइजो त जेके अॻूणा टाउन कमेटी जा चेयरमैन हुआ कशमोर जा, गुड्डू जा, जंहिंजो तालुक़ु पीपुल्स पार्टी सां हो, उहे टिकटूं न मिलण जे करे नाराज़ आहिनि, इलेक्शन में भेजी विया आहिनि आज़ाद हैसियत में? बिल्कुल जानमत साहब, अॻूणो टाउन चेयरमैन आहे मीर इसरार अहमद खोसो, जंहिंखे पाकिस्तान पीपुल्स पार्टी पारां टिकट न ॾिनी वई आहे, जंहिंजे करे हू कशमोर वार्ड नंबर 5 ते आज़ाद उम्मीदवार इलेक्शन विढ़ंदो। जॾहिं त उन जे मुक़ाबले में राजेश लुंड आहे कशमोर जो, उहो जेको आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी उनखे टिकट ॾिनी वई आहे, जंहिंजो उहो जेको आहे त इसरार ख़ान खोसे जे मुक़ाबले में हू उन सां आम्हूं साम्हूं आहिनि। जॾहिं त गुड्डू में टाउन में बि अहिड़ा ई कुझु उम्मीदवार आहिनि जेका पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां नाराज़ आहिनि, जंहिंमें मेहराब अली मज़ारी आहे जेको अॻो टाउन चेयरमैन आहे, उहो पहिरियों पाकिस्तान पीपुल्स पार्टी टिकट ते इलेक्शन विढ़ियो ऐं कामयाबु थियो, टाउन चेयरमैन रहियो, साबिक़ा टाउन चेयरमैन रहियो।
हिन वक़्तु उन जे मुक़ाबले में मुंहिंजो पंहिंजो ई अज़ीज़ आहे मुज़फ़र मज़ारी, जंहिंखे पाकिस्तान पीपुल्स पार्टी पारां टिकट ॾिनी वई आहे। हाणे मेहराब अली मज़ारी जॾहिं त हू आज़ादु उम्मीदवार जी हैसियत में गुड्डू में जेको आहे पंहिंजो जेको मुंहिंजो हल्को आहे हुते जेको आहे इलेक्शन विढ़ंदो। गुड्डू में इलेक्शन विढ़ंदो। गुलवंत खान, तव्हांजो ज़ाहिर आहे कश्मीर हल्को आहे, तक आहे, घर आहे, उते गुड्डू आहे, हिते अॻूणा जेके टाउन चेयरमैन रहिया आहिनि गुड्डू ऐं कश्मीर जा, उहे आज़ादु हैसियत में भेजी विया आहिनि, तो इलेक्शन विढ़ंदा या सम्झो था त परची वेंदा? साईं अञा काफ़ी ॾींहं रहियल आहिनि इलेक्शन में, छाकाणि खणी विदड्रा जो टाइम त खणी कंप्लीट थी वियो आहे, पर रिटायरमेंट जेका आहे उहा 72 कलाक इलेक्शन खां अॻु में ताईं करे सघिबी आहे। इन विच में ॻाल्हियूं ॿोलियूं थी सघनि थियूं, ऐं मे बि जेके कुझु नाराज़ दोस्त आहिनि उन्हनि खे बि परचाए वठिजे, ऐं इनशाला इहे शयूं ठीकु थी वेंदियूं। बाक़ी जीअं तव्हांखे दोस्तनि चयो त हिते पीपुल्स पार्टी जो हिकिड़ो सम्झो वन वे वारो हिसाब आहे, का साम्हूं अहिड़ी का जमायत या पार्टियूं कोन्हनि। जीअं सवेरे भेरी साहब तव्हां सां पिया ॻाल्हायो, JUI जी तरफ़ां कंदकोट साइड ते बीठा आहिनि, असां उनखे वेलकम कयूं था, छाकाणि इहो जीअं त मां तव्हांखे पहिरियों अर्ज़ु कयो त इन में हे जमूरियत आहे, इन में जेके बि वधीक पार्टियूं पार्टिसिपेट कनि त इहो तमामु जमूरियत जो हुसन आहे, बीहणु खपे। बाक़ी ऑल ओवर जेका कामयाबी आहे उहा पीपुल्स पार्टी जी यकीनी आहे। साम्हूं हिन वक़्त ताईं मां तव्हांखे अर्ज़ु कयां तक़रीबन 12-13 जेके यूनियन काउंसिलूं आहिनि उहे तक़रीबन असांजा अनअपोज़ थी चुका आहिनि। जेके ज़िले जे अंदरि किथे असांजे डिस्ट्रिक्ट काउंसिल जा जेके मेंबर आहिनि उहे अनअपोज़ थी चुका आहिनि, ऐं कंहिं जॻहियुनि ते असांजा चेयरमैन वाइस चेयरमैन अनअपोज़ थी चुका आहिनि। बाक़ी जेके ॿियनि में बि अञा डायलॉग हलनि था, ॿियनि धुरनि सां थी सघे थो अञा तमामु घणा वधीक जेके आहिनि से असांजा यूनियन काउंसिल या वार्ड अञा वधीक गुलवंत खान, कश्मीर कंदकोट कश्मीर ज़िले जे अंदरि जेके बि सियासी ताक़तूं पीपुल्स पार्टी सां आहिनि, बिजाराणी, सुंदराणी या मज़ारी सरदार, तक़रीबन उन्हनि वटि या MPA या MNA या मिनिस्ट्रियूं इहे सभु कुझु आहिनि। गुलवंत खान जखराणी हिन वक़्तु न MPA आहे, न MNA आहे, न को सलाहकार आहे। लॻे ईअं थो त ज़िले काउंसिल जे सीट जे लाइ मज़बूत उम्मीदवार हूंदो, सम्झो था, या फ़िलहालु इहा ॻाल्हि वक़्त खां अॻु जी हूंदी? न सी इहा दावा करणु त क़बल वक़्ता जी मां तव्हांखे पहिरीं अर्ज़ु कयो, असां पाण हिकिड़ा पॉलिटिकल वर्कर आहियूं। जेके बि असांजा दोस्त जीअं तव्हां ज़िक्र कयो, पीपुल्स पार्टी कश्मीर खे पंहिंजे हुकुमरानी जे हुन में सुठे नमूने सां अकोमोडेट कयो आहे। जो हिन वक़्तु असां वटि 3 मिनिस्टर आहिनि, मुकेश कुमार चावला साहब बि आहे, असां वटि मीर शबीर अली खान बिजाराणी बि आहे, हाणे फीडरल मिनिस्टर असांजो सरदार एहसान रहमान खान मज़ारी बि थियो आहिनि। माना 3 मिनिस्टर असांखे मिलियल आहिनि कश्मीर ज़िले खे। त उन खां पोइ बि जेके हे डिस्ट्रिक्ट काउंसिल आहे या म्यूनिसिपालिटियूं आहिनि या ॿिया, उहे फ़ैसिला हींअर वक़्त खां अॻु जा आहिनि। मां तव्हांखे अर्ज़ु कयां त हिन वक़्तु मां क्लेम कयां त इहो मुंहिंजो दावा आहे त इहो मूंखे मिलणु खपे, मां सम्झां त इहो सही मुंहिंजो ई दावा न हूंदी, छाकाणि पार्टी असां डिपेंड कयूं था पार्टी लीडरशिप जे फ़ैसिलनि ते। जेको फ़ैसिलो थींदो असांजे सिर अखियुनि ते, तंहिंजे करे इहा मां पंहिंजो पाण खे क्लेम नथो कयां। मां जीअं तव्हांखे अर्ज़ु कयो त जेके नेशनल असेंबली जा मेंबर थींदा आहिनि, उन नेशनल असेंबली जे मेंबरनि मां हर मेंबर वज़ीर आज़म थी सघे थो। त अहिड़े तरीक़े सां डिस्ट्रिक्ट काउंसिल जा जेके बि मेंबर आहिनि, असां वटि 41 मेंबर आहिनि, 41 मां को बि डिस्ट्रिक्ट काउंसिल जो चेयरमैन था। ज़ाहिर आहे जेको बि ज़िले काउंसिल जो मेंबर चूंडिजी आयो आहे उहो चेयरमैन जो उम्मीदवार थी सघे थो, पर कुझु अहिड़ा उम्मीदवार हूंदा आहिनि जिन खे भारी भरकम लिखियो वेंदो आहे त हिननि मां को न को थी सघे थो। लियाकत खोसो न हलूं था, लियाकत अहिड़ा कहिड़ा उम्मीदवार आहिनि जिन खे अव्हां चई सघो था त हीअ ज़िले काउंसिल जे लाइ पीपुल्स पार्टी जे अंदरि टिकट हासिल करण लाइ फेवरेट आहिनि ऐं हिननि मां कंहिंखे बि मिली सघे थी या बिना मुक़ाबले कामयाब थी चुका हुजनि? जी बिल्कुलु जानवर साहब, जेको फेवरेट आहे या जेके हिन टाइम सरदार सलीम जान मज़ारी चऊं या ख़ुदि पीपुल्स पार्टी जी क़यादत, उनजो ईअं सम्झो त इनडायरेक्टली ॼण त हिकिड़ो फ़ैसिलो माना अंदरूनी तौरु थी वियो आहे। जेके असांजे पंहिंजे ज़रिए ॿुधायो आहे उहो गुलमोहम्मद खान जखराणी आहे, जेको पाकिस्तान पीपुल्स पार्टी ज़िले जो सदर बि आहे। ऐं गुलमोहम्मद खान जखराणी जेके कारकर्दगी आहे उहो कारकुननि सां या आम माण्हुनि सां, उन खां सवाइ ॿिया कहिड़ा कहिड़ा आहिनि लियाकत, ॿिया कहिड़ा कहिड़ा उम्मीदवार आहिनि? उनमें सरदार सलीम जान मज़ारी जो भाइटियो बि आहे, दाऊद जान मज़ारी आहे, ऐं उन शाहज़ैन खान बिजाराणी आहे, तंगवानी तालुके में जेको करमपुर बिजाराणी सां उनजो तालुक़ु आहे, ऐं नवीद खान गोलो आहे साबिक़ा ज़िले वाइस चेयरमैन। उहे आहिनि, पर जेको सभिनी खां फेवरेट या पहिरें नंबर ते आहे उहो गुलमोहम्मद खान जखराणी आहे।
अच्छा, मतिलबु 3-4 उम्मीदवार अहिड़ा आहिनि जेके कामयाबु थिया आहिनि ऐं उन्हनि उम्मीदवारनि में जेको नालो वरितो पियो वञे उहो गुलमद खान जो अॻियां अॻियां आहे। भेरी साहिबु, अवां ॾांहुं अचूं पिया शमसुद्दीन भेरी साहिबु, त ज़ाहिर आहे ही पहिरियों जेको मरहलो हले पियो काउंसलर चूंडजण जो, उन खां पोइ ॿिए मरहले में वरी चेयरमैन हूंदा टाउन जा, ज़िले जा, म्यूनिसिपल जा, त उन में अगरि जीअं मूं साॻियो ई सुवाल जीअं पहिरियां तव्हां खां पुछो त पीपुल्स पार्टी कश्मीर ज़िले में हिकिड़ी वॾी पार्टी आहे, त उन सां इतिहाद जी सूरत में अवां जे अंदरि का डिस्कशन थी आहे त तव्हांजूं छा डिमांड्स थी सघनि थियूं या कहिड़ी कहिड़े हंधि इतिहाद ठही सघे थो सॼे ज़िले में या रुगो कंदकोट ऐं घोसपुर वारनि इलाइक़नि में? मां कंदो हलां त कंदकोट ऐं तंगवानी में तक़रीबन में पैनल आहिनि ऐं बाक़ी इतिहाद जो त उहो त वक़्तु ॿुधाईंदो। इतिहाद जॾहिं माण्हू उन पोज़ीशन में ईंदो पोइ कंहिं बि दोस्त सां असां ॻाल्हाए सघूं था ऐं थी सघे असां पंहिंजो पैनल आणियूं जेके बि जीअं सरदार साहिबु आहे या लालू शमसा या का अहिड़ियूं घुरियूं जेके कामयाबु थियूं अचनि थियूं, जेकॾहिं असां उन पंहिंजो पैनल आणियूं त असां पंहिंजो पैनल बि असां उहो ॾिसी करे आणींदासीं इनशाला। ऐं ॿियो अर्ज़ु इहो कंदो हलां तव्हांखे त पार्टी जी पूरी मशीनरी इस्तेमालु थी थिए ऐं जेके हाणे साईं जेके हिन खे RO DRO रखिया अथनि उन्हनि खे जेके मथां हिदायतूं थियूं अचनि उन्हनि ते उहो अमल था करनि ऐं अहिड़े हिसाब सां जेकॾहिं धांधली कई वई त असां बिल्कुलु पूरे तरीक़े सां असां जमहूरी तरीक़े सां असां बाक़ाइदा हुनजो इहो जलसा जुलूस वग़ैरह या धरना हणंदासीं ऐं असां इनशाला उन्हनि खे इहा यकतरफ़ा जेकी कार्रवाई आहे आरोज़ जे तरफ़ां तव्हांखे कहिड़ियूं शिकायतूं आहिनि हल्का बंदियुनि या आरोज़ जे हवाले सां कहिड़ियूं शिकायतूं आहिनि? छा तव्हां उनखे कंहिं फोरम ते खणी आया आहियो अदालतुनि में या ॿिए हंधि किथे? जी जी साईं, तव्हां मूं चयो कहिड़ियूं कहिड़ियूं शिकायतूं आहिनि? मूं चयो अवां जूं कहिड़ियूं शिकायतूं आहिनि रिटर्निंग ऑफिसर्स खां या हल्का बंदियुनि जे हवाले सां? आवाज़ कटिजे थो। हा हा भेरी साहिबु, अवां जो आवाज़ सही पियो अचे मूंखे ॿुधण में। इहो ॿुधाइजो त तव्हांखे जी 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 तव्हांखे रिटर्निंग ऑफिसर्स जे जी जी भेरी साहिबु, मूं इहो पुछियो पए त रिटर्निंग ऑफिसर जे हवाले सां अव्हांखे कहिड़ियूं शिकायतूं आहिनि? हेलो, आवाज़ अव्हां जो न अचे पियो। जी जी साईं, कोशिश जी 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 कोशिशि कंदासीं त तव्हां ताईं असांजो आवाज़ जी बिल्कुलु हाणे आवाज़ अचे पियो अव्हां ताईं? हाणे आवाज़ अचे थी जी साईं। अच्छा, मूं पुछो पए त तव्हांखे कहिड़ियूं शिकायतूं आहिनि रिटर्निंग ऑफिसर खां या हल्का बंदियुनि जे हवाले सां इलेक्शन कमीशन खां? छा उन्हनि शिकायतुनि खे तव्हां कंहिं फोरम ते खणी विया आहियो अदालत में या ॿिए हंधि? जी जी, असां अदालतुनि में विया आहियूं ऐं असां जेको आहे इलेक्शन कमीशन में बि विया आहियूं त बहरहाल जो को तदारुक नथो थिए। असां इन माहौल में बि अल्हम्दुलिल्लाह असां पंहिंजी जमात समेत असां पंहिंजो भरपूर मुक़ाबिलो कंदासीं ऐं इनशाला असां नतीजो बि वठंदासीं। इनशाला असांजी जमात बिल्कुलु मुतहरिक आहे हिन दफ़े ऐं काई बि दांधली असां इनशाला करणु न छॾींदासीं कंहिं बि सूरत में। ऐं RO DRO जा जीअं असांजा फार्म रद्द कयूं दोस्तनि जा तंगवानी में ख़ासि करे तंगवानी में असांजा दोस्तनि जा तक़रीबन फार्म रद्द कयूं ऐं असां वरी कोर्ट में वियासीं। असां समूरनि दोस्तनि जा अल्हम्दुलिल्लाह फार्म बहाल कयासीं ऐं बहाल करायासीं। इनशाला हाणे असांजो भरपूर मुक़ाबिलो कंदासीं इनशाला असां हर ज़ालिम सां। अच्छा, बिल्कुलु बिल्कुलु दुरुस्त आहे त मुक़ाबिलो थियणु खपे। जमहूरी रवायतूं ऐं जमहूरी जेके उसूल आहिनि उन्हनि तहत ई थियणु खपे। लियाकत, शिकायतूं जेके आहिनि मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेके कयूं पए वयूं, हल्का बंदियूं जेके तकबंदियूं आहिनि या रिटर्निंग ऑफिसर्स जे हवाले सां त उहे फार्म रद्द कनि पिया, मामूली ॻाल्हि ते अपोज़िशन जा। कंदकोट कश्मीर ज़िले में बि अहिड़े क़िस्म जी सूरत हाल हुई? बिल्कुलु जानवर साहिबु, टोड़ियो मरड़ियो वियो आहे कंदकोट कश्मीर ज़िले जे मुख़्तलिफ़ यूसीज़ वार्डनि खे जेके अॻु में जेके वार्ड ऐं उते मुश्तमिल हुया माला उते शामिल हुया। हिन भेरे ईअं कयो आहे त उन्हनि खे अगरि जंहिं हिकिड़े ख़ानदान जो फ़र्द जो मौत उन साॻे हिकिड़े ई वार्ड में आहे त उनजी घरवारी जो ॿिए वार्ड में आहे, उनजे पुट जो वरी 5 वार्ड में आहे। अहिड़े तरीक़े सां जेका आहे सो तमामु बेदर्दी सां ॼण त वार्डनि जो हुननि
हिकिड़ो कबाड़ो करे छॾियो आहे ऐं कंदकोट में हुजे या मुख़्तलिफ़ जेके यूसी शामिल आहिनि उन्हनि में ईअं थियो आहे। ख़ासि करे उन्हनि जिते जंहिं धुर जो या बिरादरी जो उन्हनि जो वास्तो ई ख़ुदि पीपुल्स पार्टी सां ई हुयो। अहिड़े तरीक़े सां जीअं उन जा इतिहादी हुया पीपुल्स पार्टी जा, त उन्हनि ख़ुदि उन ख़दशे जो इज़हार कयो त असां पीपुल्स पार्टी जे उमेदवारनि सां साथ बि ॾिनो आहे, उन सां गॾु बि रहियूं। पोइ बि असां सां हिननि छो ईअं बेदनि कयो, पुठी में छो छुरा हणी करे असांजे जेके अमाउंट जेके आहिनि ॿिया माला शामिलु कयूं, असांखे वरी ॿियनि मालनि में जेके आहे उते उनखे शामिलु कयो वियो आहे। ऐं बिल्कुलु ई काफ़ी शिकायतूं आहिनि। ॿिए तरफ़ जेके आरोज़ उन्हनि मुक़ररु थियल आहिनि, आरोज़ बि ख़ुदि उन्हनि जा ई आहे माण्हू आहिनि ऐं उन्हनि आरोज़ तमामु ज़्यादतियूं कयूं आहिनि। उनमें जेके मुख़्तलिफ़ जेके टाउन हुजनि या जेके म्यूनिसिपल कमेटी हुजनि या यूसीज़ आहिनि, उन्हनि आरोज़ जेके आहिनि पंहिंजे हुननि मुख़्तलिफ़ शिकायतूं मतिलबु हिते बि मौजूदु आहिनि, ॿियनि ज़िलनि जी ॿियनि तालुकनि जी शिकायतूं मौजूदु आहिनि। वॾी वॾी महिरबानी गुलमंद ख़ान जखराणी, भेरी साहब, लियाकत खोसो, फरीद जामड़ो, अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, अवां गुफ़्तगू ॿुधी कश्मीर ज़िले में बि बाक़ी सिंध जे ॿियनि ज़िलनि जीअं भरपूर तरीक़े सां बल्दियाती चूंडुनि जे हवाले सां मुहिम जेका आहे उनजो आगाज़ थी चुको आहे। पहिरें मरहले में कश्मीर ज़िलो बि शामिल आहे जिते बल्दियाती चूंडूं थियण वञनि पियूं। उते केतिरा ई उम्मीदवार जेके आहिनि उहे मैदान में आहिनि। ख़ुदि हुकूमती पार्टी पीपुल्स पार्टी मुख़्तलिफ़ तकनि ते इख़्तिलाफ़नि जो शिकार आहे पार्टी टिकट विराइण जे हवाले सां, जॾहिं त कश्मीर ज़िले जे अंदरि JU आहे, वॾे में वॾी पार्टी आहे जेका पीपुल्स पार्टी जे साम्हूं कंदकोट, गौसपुर, तंगवाणी जे इलाइक़नि में मुक़ाबिलो करे रही आहे, जॾहिं त PTI बि मैदान में लथल आहे। क़ौम परस्त तंज़ीमूं बि उते मुख़्तलिफ़ तकनि ते इलेक्शन विढ़नि पियूं। हाणे ॾिसूं त चूंडनि वारो जेको ॾींहुं आहे उन ते रिज़ल्ट जेको आहे उहो कहिड़ो अचे पियो ऐं कहिड़ा कहिड़ा माण्हू कामयाबी माणे करे बल्दियाती चूंडनि जे सीटुनि ते जेके आहिनि उन्हनि ते वेहनि था। वधीक हलूं था ख़बरुनि तबसरनि तजियुनि जे लाइ न्यूज़ स्टूडियो, तेसिताईं ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।